जी बिल्कुल, अॼु कश्मीर जी क़ानून साज़ असेंबलीअ जी जेका चूंड आहे उहा अॼु थी रही आहे। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पोलिंग जेके आहिनि उहे बूथ ठाहिया विया आहिनि। हिन वक़्तु असीं नीपा जे भरिसां पोलिंग बूथ आहे, पाण उते मौजूदु आहियूं, जिते सुबुह जो 8 वॻे पोलिंग जो अमल शुरू थियो हो, जेको हिन वक़्तु ताईं जारी आहे। जॾहिं त पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो। इन हवाले सां जेके वोटर आहिनि, जेके कश्मीरी वोटर आहिनि, उहे पंहिंजे वोट जो आज़ादाना हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। जॾहिं त हिते ॿाहिरि कैंपूं वग़ैरह लॻायूं आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, PTI, PSP ऐं ॿियनि तंज़ीमुनि तरफ़ां जेको आहे उहे कैंपूं वग़ैरह लॻायूं आहिनि। हीउ पोलिंग बूथ आहे औरतुनि जो। हिन में जेको आहे सो 2 पोलिंग बूथ आहिनि, हिकिड़ो औरतुनि जे लाइ, हिकिड़ो मर्दनि जे लाइ, जिते वोटिंग जो अमल जेको आहे जारी आहे। पर हिन वक़्तु पुलिस जी नफ़री जेका आहे उहा ॿाहिरि वेठी आहे। पर असांखे जेको आहे सो पहुचंदे ई ॿाहिरि जीअं ई पहुतासीं त उते कुझु नारेबाज़ी जेका आहे उहा नज़र आई ॾिसण में। उते पाकिस्तान पीपुल्स पार्टी तोड़े PTI जो ॿई कैंपूं जेके आहिनि उहे गॾु हुअण करे हिक ॿिए मथां उहा नारेबाज़ी थींदी रहे थी। बहरहाल हिन वक़्तु ताईं जेको माहौल आहे उहो पीसफुल माहौल आहे ऐं चूंड जो जेको अमल आहे उहो अञा ताईं जारी आहे। शाम जो 5 वॻे ताईं चूंड जो अमल जारी रहंदो। जी।